गढ़ी यासीन भरिसां मुबैना कारें इल्ज़ाम हेठ शादीशुदा औरत मारिजी वई आहे। ॻोठ रखियल शर जी वांढ में जवाबदार मुबैना कारें इल्ज़ाम हेठ गोलियूं हणी मसमात ज़ाहिदा ज़ाल अमीन शर के क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी वियो। इतला ते गढ़ी यासीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल औरत जो लाश पंहिंजे तहवील में वठी गढ़ी यासीन इस्पताल आंदो, जिते लेडी डॉक्टर न हुअण करे लाश शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त वाक़े खां पोइ जवाबदार मौक़े तां फ़रार थी वियो। लाश जी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे गढ़ी यासीन खां, जिते मुबैना कार इल्ज़ाम हेठ जवाबदार गोलियूं हणी औरत खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ रखियल शर जी वांढ में जवाबदार मुबैना कारें जी तोहमत हेठ गोलियूं हणी मसमात ज़ाहिदा ज़ाल अमीन शर के क़त्ल करे छॾियो। इतला ते गढ़ी यासीन पुलिस ॻोठ रखियल शर जी वांढ में पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए इस्पताल आंदो, जिते लेडी डॉक्टर न हुअण करे लाश खे शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां गढ़ी यासीन पुलिस जो चवणु आहे त वाक़े खां पोइ जवाबदार मौक़े तां फ़रार थी वियो। लाश जी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। HSTV न्यूज़ गढ़ी यासीन।